बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों, शादातपुर में पुलिस कस्टडी में एक उस्ताद अज़ीज़ जखरो साहब उनकी शहादत थी वही है, जंहिंजी सख़्त लफ़्ज़नि में मज़मत था कयूं। सिंध हाई कोर्ट के चीफ जस्टिस का मां अपील तो कयां या जुडिशल इंक्वायरी कराई वञे। हिकिड़े शरीफ़ नफ़्स गरीब पैगंबरी पेशे से ताल्लुक़ रखंदड़ उस्ताद के पुलिस कस्टडी में शहीद किया वियो आहे। उनकी शफ़ाफ़ इंक्वायरी थियणु खपे ऐं जेके भी SHO समेत पुलिस अहलकार मुलहस आहिनि उन्हनि खे फिल फोर गिरफ़्तार कयो वञे। सिर्फ़ FIR जी हद ताईं न, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। ऐं मां लोकल लीडरशिप सांगड़ ज़िले जी गस्टा ऐं पेटल जी लीडरशिप गुज़ारिश थो कयां त उहे मरहूमनि जे जेके अज़ीज़ आहिनि उन्हनि सां राब्ते में अचनि, उन्हनि जी कानूनी हेल्प कनि, मदद कनि। ऐं जेकॾहिं उन्हनि खे इंसाफ़ न ॾिनो वियो त असां तमामु सख़्तु एहतिजाज करण जो ऐलान कंदासीं जेसिताईं इहे कल्पर्ट्स गिरफ़्तार न थींदा। सो मां सम्झां थो त सिंध सूबे जे चीफ मिनिस्टर साहिब खे ऐं होम मिनिस्टर खे बि हिन जो नोटिस वठणु खपे त हिकिड़े उस्ताद जो अहिड़े क़िस्म सां पुलिस कस्टडी में इंक्वायरी नाले ते वठी वञी क़तलु करणु इहो तमामु हिकिड़ो इंसानियत जो क़तलु आहे ऐं असां हिन ते ख़ामोश न विहंदासीं।